नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार अवया संझा से धल्ला से हेडलाइंस है। IBA टेस्ट पास उस्तादन जो कराची में प्रेस क्लब अॻियां एहतजाज उस्तादन पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश पुलिस जी लठबाज़ी गिरफ़्तारियूं पुलिस मुज़ाहिरीन खे स्काउट ग्राउंड वटि रोके वरितो। सिंध हुकूमत पीपल्स बस सर्विस की मक़बूलियत ऐं शहरनि जे मुतालबे ते पीपल्स बस सर्विस जा रूट वधाइण जो फ़ैसिलो करे वरितो। ट्रांसपोर्ट ऐं इत्तलाह जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठ सिंध पीपल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस बाबति इजलास क्लिफ्टन डिफेंस ऐं गुलशन हदीद रूटनि ते बि पीपल्स बस सर्विस हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। लाड़काणे में बि पीपल्स बस सर्विस जा रूट वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। लाड़काणे में पीपल्स बस सर्विस जा 4 रूट हूंदा। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त इंशाअल्लाह शहरनि खे नयनि बसनि जे हवाले सां तमामु जल्द हिकु नऊं सरप्राइज़ ॾींदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़े तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची में गुलिस्तान जोहर बलीर काठोड़ गडाब सिटी मेमणगोट नरसाणो थनो में बरसात सखर रोड़ी सांगड़ जेकबाबाद शिकारपुर कमर शहदादकोट कंदकोट दादू लाड़काणे नुसरत रोज़ खैरपुर पीर जो गोठ अहमदपुर टंडो मीर अली गढ़ी यासीन खानपुर दखण मुबारकपुर सुल्तानकोट डोकरी गाजी खावड़ लालू राइंग मोहनजोदड़ो नसीराबाद रतुदेरो वगड़ मेहर भिरिया रोड तुल सालेपट वाही पांदी फरीदाबाद मीरपुर साकरो मोरो दरिया खान मरी पडीदन लखी गुलाम शाह बख्शापुर खानपुर ठरी मीरवा टंडो बागो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बसकारो करुंडी भरिसां बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत थी विया। नई देरे में बिजली जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई। हाई सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीन के वफ़द के डिप्टी डायरेक्टर जनरल CTD चाइना गांव फी की अगवानी में मुलाकात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले की जांच में अगभराई बाबत ॻाल्हि ॿोल। चीनी वफ़द पारां आपघाती हमले में चीनी पुलिस तरफ़ां फनी मदद ॾियण जी ख़ातिरी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त चीन असांजो पुराणो दोस्त आहे। कराची यूनिवर्सिटी वारे वाक़े की जांच जारी आहे। जेकॾहिं वाक़े की जांच में चीनी माहिर का मदद करणु चाहिनि था त ख़ुशी थींदी।